देर सवेर त यासिर कुझु न कुझु हिन बर्फ़ खे पिघलणो त आहे न। ऐं हीअं त असां लाइ ठीकु आहे, मामलात आहिनि असांजो, असीं डोनाल्ड ट्रंप जी फैमिली जे माण्हुनि जी कंपनी सां MOU साइन कयूं पिया, त असांखे फ़िलहालु ट्रंप ऐं हिननि पारां को परेशानी न आहे। हींअर इंडिया जेको आहे उहो फ़िलहालु नेगेटिव लिस्ट में आहे डोनाल्ड ट्रंप जे। हींअर जेको आहे चीन सां बि असांजा मामला ठीकु आहिनि, असांजो अमेरिका सां बि मामला ठीकु आहिनि, पर कॾहिं कॾहिं इएं को हिकिड़ो इवेंट थींदो आहे ऐं मामला चेंज थी वेंदा आहिनि। हीअ असांजे मिडल ईस्ट में बि रेलेवेंस थिए पई, लेकिन कॾहिं न कॾहिं देर सवेर पाकिस्तान में अंदरूनी मामलनि खे हिननि खे सॉर्ट आउट तो करिणो पवंदो। त महमूद चीज़ साहब वेठो हूंदो हिकिड़ी कुर्सी ते, तव्हांखे छा कंदो? ॾिसो हिकिड़ी हींअर जेका रेलेवेंस क्रिएट थिए पई न, ॾिसो हाणे हिन महिल जेका पाकिस्तान जी रेलेवेंस क्रिएट थी आहे हुन मई वारे जंग खां पोइ जेको इंडिया कई हुई, त हुन में असां जेको असांजी आर्म फोर्सिस, एयरफोर्स एंड ऑल देम जेको परफॉर्मेंस ॾेखारी आहे, उनखां पोइ असांजी जेका मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जी जेका अदरवाइज़ दुनिया में हिकिड़ी हू वधी त वई आहे न, अहमियत ऐं क़दर वधी वई आहे। असांखां जहाज़ बि घुरनि था, असां ही मुख़्तलिफ़ आर्म्स जी बि थिए थी। हाणे ॻाल्हि इहा जेको पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे विच में हुन खां पोइ इहो थियो डिफेंस पैक्ट नेटो जी तर्ज़ ते। हाणे पाकिस्तान सऊदीअ खां पोइ टर्की इंट्रस्ट शो करे पियो, त टर्की बि अचे, चवनि था उहो डिफरेंट आहे। टर्की जो जेको रिप्रेज़ेंटेटिव आहे उहो चए थो त आहे टिनी मुल्कनि जो, बट इट्स सेपरेटेड फ्रॉम व्हाट पाकिस्तान एंड सऊदी हैज़ अ डिफेंस पैक्ट। हुन में बि इहो त लिखियलु हूंदो न त भई अगरि हिकिड़े मुल्क ते हमिलो सभिनी मुल्कनि ते हमिलो तसवर थींदो, न त पोइ छा डिफेंस पैक्ट। लाइक वाइज़ कतर जो एक्स मिनिस्टर जो बयानु पढ़ियो पिए, जेको अॻूणो फॉरेन मिनिस्टर आहे कतर जो, त इजिप्ट खे बि हिन में शामिल कयो। यस, पर इजिप्ट वरी न ॾिसो ही अगरि अच्छा इंडोनेशिया बि ॿियो कुझु न असां सां हथियारनि जी ॾे वठि जी ऐं हिननि जी ॻाल्हियूं हलनि पियूं। बांग्लादेश त पोइ हीउ जेको भुट्टो साहिब जे ज़माने में हिकिड़ो इस्लामिक ब्लॉक जो कॉन्सेप्ट हो, हू केतिरो उहो त हुन सां जेको थियो उहो त हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। त हीउ बि हिकिड़ो ओतिरो वॾो न बि, पर अगरि सुभाणे टर्की बि हिन में आहे, सुभाणे इंडोनेशिया ऐं बांग्लादेश ऐं इजिप्ट ऐं हीउ मुल्क अगरि किथे हिकिड़े फोरम ते गॾिजनि था, त ही उहो ई हिकिड़े इस्लामिक ब्लॉक जो हिकिड़ो नंढो ब्लॉक ठही वेंदो, जेके रेलेवेंट इस्लामिक मुल्क आहिनि। बाक़ी नंढा नंढा इस्लामिक मुल्क त पोइ पाण ई अची ईंदा या न बि ईंदा। त ही ऐं हुन में ज़ाहिर असां वटि छाकाणि त हिन ब्लॉक में असां अकेला न्यूक्लियर पावर हूंदासीं, जीअं भुट्टो साहिब जे ज़माने में बि, तंहिंजे करे हुनखे इस्लामिक बॉम्ब जो नालो बि ॾिनो वियो हो। असां अकेला न्यूक्लियर पावर हूंदासीं त असांजी क़दुरु मंज़िलत हिन इतिहाद में हिकिड़ी अहमियत वारी हूंदी। त जॾहिं असांजी इस्टेब्लिशमेंट खे जे करे दुनिया में पाकिस्तान जी हिकिड़ी सिचुएशन ठहे पई, त पोइ हिन महिल पाकिस्तान जे अंदरि हुननि सां मतिलबु हू थोरो हिकिड़ी पंहिंजे पाण खे हिकिड़ी डिफरेंट पोज़ीशन में ॾिसनि थिए एस्टेब्लिशमेंट। पोइ एक्सप्लॉइटेशन जो बि त ज़रियो ठहे, ऐं नथो चए एक्सप्लॉइटेशन, पर आउं चाहियां थो त हू पंहिंजे पाण खे ओतिरो डिफेंसिव नथी, जीअं पॉलिटिकल फोर्सिस सां अक्सर टकराव में एस्टेब्लिशमेंट देर सवेर हिकिड़ी डिफेंसिव पोज़ीशन में, हींअर हिकिड़ी सिचुएशन हुननि जी डिफरेंट थियल आहे। त हिन महिल ख़ान साहब अगरि कंहिं बि ॻाल्हि ते नथो लहे त पोइ हुनखे वक़्त जो इंतज़ारु करिणो पवंदो। पर ॻाल्हि उहा आहे न त इहा शइ एक्सप्लॉइट नथी थी सघे, जेके हिन वक़्तु मुल्क जा हालात आहिनि उहा बि त एक्सप्लॉइट थी सघनि था फ्रॉम दी अदर जेके असांजा दुश्मन वग़ैरह आहिनि। फ़िलहालु क़ुरान पंहिंजी ॻाल्हि हर तरफ़ इन जॻह ते अगरि जे थोरो सोचिजे त हाणे जीअं मां ॻाल्हि कई, दिस इज़ द बेस्ट मोमेंट असां लाइ अगरि एज़ अ मुल्क ॾिठो वञे, नॉट ओनली एज़ अ इंस्टीट्यूशन। असीं अगरि हिकिड़े मुल्क जे तौर ते सोचूं त हींअर बेस्ट टाइम आहे जो असांखे दुनिया में बि एक्सेप्टेंस असांजी इस्टेब्लिशमेंट खे मिले पई, सभु शइ थिए पई। त उन महिल अगरि असां पंहिंजे सियासी मामलात खे बि निपटाए वठूं, उहो भले हिकिड़ो ग्रैंड हाइब्रिड सिस्टम ठाहे वठूं, हलो जमहूरियत त मुकमल सिविल त कोन थींदो, त उनमें उहो हिकिड़ी वधीक मज़बूत पाकिस्तान जी ॻाल्हि थी वेंदी। न दिल मुराद कल्यार सांगड़ मां जी कल्यार साहब छा चवणु चाहींदा?
अस्सलाम वालेकुम सर खां पहिरियां त कावी साहब खे अस्सलाम वालेकुम। ऐं सर सुवाल इहो आहे त हली जेको सिंध जे तरक़ी बाबति एॾी वॾी ब्रीफिंग हली आहे इन ते हली कावी साहब जी छा राय आहे? वाकई अंदरुनि इहे कम थिया बि आहिनि जाम? तो इन कॉल कई आहे सर, अली कावी साहब जी राय वठणी। ठीकु आहे साईं। कल्याण साहब हाणे तव्हां बि सिंध में सांगड़ ज़िले में रहो पिया, मूंखां छा पिया पुछो? तव्हांखे ॻाल्हि इहा आहे हिते सिंध त पाण सभु रहूं था, ऐं कराची में रहां थो, तव्हां सांगड़ में रहो था, हाणे जेको रोज़ ॾिसूं पिया उहो ई ॾिसूंदासीं। त असांखे त ज़ाहिर हाणे त मूं त तव्हांखे इस्लामाबाद जी न ॿुधाई अर्ज़ी में कयमि त ॾिसो जेको लोकल डे टू डे मामलात आहिनि उनजो त न ज़िक्र थियो, ऐं शायदि हू हुनखे रेलेवेंट न पियो मञियो वञे, पर आउं सम्झां थो तव्हां भले सुठी ॻाल्हि आहे त अगरि 3 यूनिवर्सिटीज़ ठही वयूं आहिनि, बट अगरि माण्हुनि जा लोकल जेके डे टू डे बेसिस ते इशूज़ आहिनि उहो अगरि हुन लाइ हवाले सां गवर्नेंस बहितर करण जी तमामु घणी गुंजाइश आहे। अगरि उहो बहितर नथी थिए त पोइ तव्हां परसेप्शन खे ऐं हुन परसेप्शन खे पोइ तव्हांजा मुखालिफ़ जीअं हवा ॾियनि था ऐं हुनखे एक्सप्लॉइट करण जी ॻाल्हि थिए थी त असीं इस्लामाबाद पावर्स खणी वञूं था, त हुन परसेप्शन खे तोड़ण जी ज़रूरत आहे। पर किथे न किथे इल्ज़ाम ज़रा अॻियो त थी सघे थो न, जीअं हाणे मिसाल यूनिवर्सिटीज़ आहिनि सिंध में आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर आहे, सिंध यूनिवर्सिटी जो पूरो इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु हो, बट तनज़ुली थींदी वई, छाजे करे थी? उहो बोर्ड में करप्शन, ख़ूब यूनिवर्सिटीज़ में करप्शन, त या बद इंतिज़ामिया सही कमु न करे, त इवन पोइ जिते बेसिक यूनिट आहे, जीअं बेसिक जेके बोर्ड्स आहिनि असांजूं सभु बेसिक यूनिट्स आहिनि उहे ई डिसफंक्शनल आहिनि, त पोइ यूनिवर्सिटी जॾहिं मथे इंफ्रास्ट्रक्चर बि हुजे त उहो कमु त न कंदो। मूं उहो ई ॻाल्हि कयो त मतिलबु 9th मैट्रिक जे चीटिंग थिए थी, बोर्ड में जेके आहिनि नीलामी थिए थी पोज़ीशन जी, पर इहे हिन खे चयो वञे थो ही माइक्रो इशूज़ आहिनि, ऐं ज़ाहिर हू इस्लामाबाद में गवर्नमेंट जो हिकिड़ो ओवरऑल मैक्रो जेके शयूं आहिनि उन ते डिस्कस थी रहियो। त आउं इहा ॻाल्हि कयां पियो, लेट्स नॉट कंफ्यूज़ द टू। हू पंहिंजी जेका ॻाल्हि कनि पिया, ज़ाहिर नंबर त आहिनि न, थिया हूंदा, मतिलबु आउं हुन ते ॻाल्हि न पियो कयां, आउं चाहियां पियो त डे टू डे बेसिस डे टू डे जी गवर्नेंस आहे उहा बहरहाल एतिरी को न हुनजो ज़िक्र थियो आहे, पर आई थिंक कि उहो अगरि ठीकु न थींदी त परसेप्शन खे चेंज करण में ॾुखियाई थींदी। अच्छा, हाणे वरी ख़बरूं वञणु शुरू थियनि, ज़ाहिर हाणे हिकिड़े तरफ़ त पाकिस्तान जे ज़ाहिर सूरत हाल आहे इंटरनेशनल जी, त नंढड़ी वरी इहे ख़बरूं जो उरूज ते अचणु शुरू थी वियूं आहिनि त भई अफ़गान तालिबान में किथे पाण में कशीदगी वरी उभरे थी पई, कोई ऑडियो बि लीक्स थियूं आहिनि, त उहो कदार वारा चवनि था पिया असां टेक ओवर कंदासीं काबुल जी तरफ़, त हाणे सिर्फ़ु हू हिते कुझु करे सघनि था, कुझु न कुझु त ॿियनि हंधनि था बि थी सघे थो, ऐं उहो अननेचुरल आहे इहे जेका रिजीम आहे हिननि जी काबुल में, इहे जेके अफ़गान तालिबान आहिनि, जहिड़ो त अंटर आहे, थींदो त सही, पर हाणे कुझु शायदि ग़ैबी मदद बि ईंदी हुजे त भले थोरो तकिड़ो थी वञे, अगरि साल खां पोइ थियणो हूंदो त शायदि जल्दी थी वञे, थियणो त आहे ज़ाहिर आहे, पर ॻाल्हि उहा ई आहे न, वरी खाना जंगी, वरी अफ़गानिस्तान में डिफरेंट कंट्रीज़ जूं अखियूं, वरी असांजे लाइ हिकिड़ो कॉन्स्टेंट हिकिड़ो न हिन दफ़े होपफुली असीं माज़ी खां सबक़ु सिखंदासीं, ऐं असां जेको आहे पंहिंजी स्ट्रेटेजिक डेप्थ सम्झी हुन में घिरण जी कोशिशि न कंदासीं, ऐं ठीकु आहे, मतिलबु हिकिड़ो पाड़ेसी मुल्क आहे, हुनजी इशूज़ आहिनि, असीं पंहिंजो इंट्रस्ट खे लुक आफ्टर कंदासीं, पंहिंजे मुफ़ादनि खे मथे रखंदासीं इन दफ़ा अॻवानी मुफ़ादनि खां। ऐं KPK जे हालात खे हा, इहो हिकु अलॻि सुवालु आहे, हाणे तव्हां टाइम न आहे न